वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सबे मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजअना हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहली बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह करीम का दुआ है कि रब शाल असा सभी के हिदायत नसीब फरमाए। चवामी अदा शोर ख़त्म कर इस्लाम वारा मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। महबूबन जी मोहब्बत में जियारे इन्हीं मोहब्बत में शल मौत नसीब फरमाए। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो अल्लाह ताला असा के नबी जे बचड़न जी गुफ्तगू ॿुधण जी सआदत नसीब फरमाई। सय्यदुस सादात पीर तरीक़त ताबे शरीयत हज़रत किबला साईं सैयद आसिफ अली शाह जीलानी दामत बरकातुहुल आलिया जो नूरानी किताब असां समाअत कयोसीं। यकीनन मोहब्बत वारन जो दुनिया ठहरियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अज कुरान जा हाफिज़ जन जी दिस्तार बंदी थी। मां इन्हनि हाफिज़न के मुबारकबाद पेश कयां थो जन कुरान पढ़ियो ऐं सीने सां समायो। इन्हनि हाफिज़न जे अबे ऐं अम्मा जे लाइ लख बार मुबारकबाद जन पंहिंजे बच्चन के कुरान जी तालीम ॾिनी आहे। इन्हनि शागिर्दनि जे उस्ताद के मुबारक जे वसाइल जी अदम मौजूदगी जे बावजूद का इमारत मदरसे जी ठहियल नाहे, माली वसाइल नाहिनि, पर ते बावजूद मेहनत करे पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ाई ऐं यादि कराई। अल्लाह करीम का दुआ है तो अल्लाह असा सभी के बच्चन के कुरान जो हाफिज बनाए, दीन जो आलिम बनाए। चो आमीन। रात जो अध हिस्सो गुजरी चुको आहे। मां घणी देर तकरीर न कंदुसि। अहल बेतन जो बयान ॿुधोसीं, अल्हम्दुलिल्लाह सीना ठरी पिया। साईं जन दिल खोले मौला अली शेर खुदा जो बयान ॿुधायो। शान हैदर करार ॿुधायो। सुन्नियुनि जे लाइ मौला जो ज़िक्र ही काफ़ी है। सुभान अल्लाह। कुछ ॻाल्हियूं ही आजिज़ तव्हां के पंहिंजे महबूब मिठड़े मोहम्मद मुस्तफ़ा करीम जे मेराज वारी ॻाल्हि करे ॿुधाईंदो। सुजाग वेठा आहियो या सुम्ही पिया आहियो? जे मोहब्बत सां वेठा आहियो थिया त बयान कयां, न त किबला साईं मूं फ़कीर जे लाइ तव्हां सभिनी जे लाइ दुआ करंदा। रब खुश कंदो। अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला। पाक है वह ज़ात जे सैर करायो रात जे थोड़े हिस्से में पंजे खास बाने के। रब फरमायो मु अल्लाह सैर करायो
गाल मदीने वारे साईं जी थी हले मेराज मुस्तफा जो तो बयान थे जिक्र मदीने वारे साईं जो तो थे अल्लाह मेराज मुस्तफा जो तो बयान कराइण चाहे पर चवे तो त अव्वल जिक्र मुझो तो थे जे दुनिया वारन के खबर पवे त मेराज कराइण वारी जात का आम जात नाहे उहा खालिक कायनात जी जात आ जे मुस्तफा के मेराज करायो आहे। मेराज अहिड़ी शइ आ जंहिंमें इंसान जा अकुल दंग रहिजी था वञनि दुनिया जो अकुल कम नथो करे दुनिया जा आलिम उन्हनि जो इल्म पूरो थी वञे सोच पूरी थी वञे इंसान जी नज़र मुंतहा ते पहुची वञे इंसान जो इल्म इंतहा ते पहुची थो वञे पर मेराज जी समझ नथी अचे मानू अकुल ते तकिन ऐं तोरिन था अकुल जे मुताबिक समझन था कीअं महबूब मेराज ते विया कीअं आसमानन ते विया कीअं अर्शन ते विया रात जे थोड़े हिस्से में विया वापस मोटी आया आया तो जमीन ते कड़ो लुडे पियो पानी वहे पियो बिस्तर गरम हुयो कीअं मुमकिन ना अल्लाह तो फरमाए पंजा अकुल पासे ते कयो पंजा इल्म परे कयो बुधो मेराज कराइण वारी जात मू अल्लाह जी आ।